गॾिजी वेही इन जी स्ट्रेटेजी ठाहींदे। पीपल्स पार्टी जो जेको पुराणो वर्कर आहे उन लाइ असांखे इज़त आहे, वर्कर जे लाइ इज़त आहे, पर जीअं त हाणे उहो वर्कर रहियो कोन्हे को, उन्हनि जी पॉलिसियुनि जे करे पीपल्स पार्टी जी जेका मुसलसिल 17-19 सालनि जी जेका हुकूमत आहे, सिंध हुकूमत, उन खां जेतिरी उन पीपल्स पार्टी जे वर्कर बेज़ारी कई आहे, उहो सोशल मीडिया ते सभिनी सिंध वासियुनि जे, पर पूरी दुनिया ॾिसे थी सोशल मीडिया खे, सभिनी जे साम्हूं आहे त पीपल्स पार्टी जे वर्कर में केॾी मायूसी आहे। ऐं पीपल्स पार्टी जो उहो वर्कर हाणे घर वेही रहियो आहे, तंहिंजे करे उन्हनि खे फार्म 47 जो पीपल्स पार्टी खे सहारो वठणो थो पवे। बाक़ी जेकी माण्हू हू कहिड़े बि नमूने वठी ईंदा आहिनि, पंहिंजी वर्सियुनि में शिरकत कराईंदा आहिनि, जेके असांखे रिपोर्टूं आहिनि त माण्हुनि खे पैसा ॾेई ऐं बिरयानी ऐं भत जे लालच ते वठी ईंदा आहिनि। मां उन्हनि दोस्तनि खे बि चवां थो जेके बिरयानी ते ईंदा या भत ते ईंदा या पैसनि ते ईंदा, मां चवां थो थोरी कुर्बानी तव्हां बि ॾियो त तव्हांजो 4 अप्रैल ते केॾो बि मुल्ह लॻाइनि, 4 अप्रैल ते घटि में घटि हिन ते सिंध जे काज़ लाइ महिरबानी करे पंहिंजो मुल्ह न लॻाइजो। छो त भली मुंहिंजो जेकॾहिं अॼु मां अतर अब्बास चवां थो हिन मीडिया जे साम्हूं, मुंहिंजो जेकॾहिं को 10 खरब बि मुल्ह लॻाईंदो न, जंहिं ॾींहुं मुंहिंजो मुल्ह लॻो, जंहिं ॾींहुं मां 10 खरब में खपियमि, उन ॾींहुं मां टके जो बि न रहंदुसि। मां उन वर्करनि खे चवां थो, उन्हनि मज़दूरनि खे, बेरोज़गारनि खे, जिन खे पीपल्स पार्टी वर्कर करे पे करे वठी थी अचे, मां चवां थो 4 अप्रैल ते पंहिंजो मुल्ह न लॻाइनि ॾियनि, हुननि खे ॾेखारनि त बाबा इहो ख़ाली स्टेज आहे तव्हांजो, शायदि इहो मुंहिंजो फ़ैसिलो न आहे, छो त मां अकेलो फ़ैसिलो नथो करे सघां, शायदि उन तारीख़ ते वकील उॾे काहिजी पवनि, इहा ख़बर न आहे छा थो फ़ैसिलो थिए। डिस्ट्रिक्ट बार, हाईकोर्ट बार गॾियल फ़ैसिलो कंदी। 4 अप्रैल जे बारे में असां सियासी समाजी जेके असांजा दोस्त अॼु मंगी साहब ऐं असांजो ताज साहब जेके आया आहिनि, जेकी बि सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, जेकी बि सिंध जी काज़ लाइ उथिया आहिनि, असां सभिनी खे ऑन बोर्ड वठी ऐं असां हिकिड़ो गॾियल फ़ैसिलो करण था चाहियूं। ही फ़ैसिला गॾियल थींदा। हाणे ही ईअं न त असां पंहिंजे मक़सद खां डिस्ट्रैक्ट थी वञूं, अलॻि अलॻि माण्हू बीठो हुजे। असां हिन तहरीक खे वधाइणु चाहियूं था। मां अॻे बि तव्हांजे तवसुल सां चयो हो त हिन हुदूद खां जंहिं ॾींहुं ॿाहिरि निकितासीं उन ॾींहुं पोइ तव्हांखे शायदि पछताइणो पइजी वञे त असां एतिरी देरि करे ही फ़ैसिले वठण में एतिरी देरि छो कई। जेतिरो देरि कंदो ओतिरो नुक़सानु खाईंदो। हिन क़ौम जी तरबियत था कयो, सियासी तरबियत। अरबाब अख्तियार खे चवां थो त हिन क़ौम सुतल क़ौम हुई, हर शइ ते राज़ी हुई। पाणी जो मसइलो आयो, सिंध जो मसइलो आयो, गैरत जागी पई असांजी, असां उथी पियासीं, असां त सुता पिया हुआसीं। हाणे त प्राइमरी जो ॿार बि उथे थो। असांजी तरबियत थियली MRD जी मूवमेंट में, उन खां अवल थियली। असां जंहिं दौर जा माण्हू आहियूं, पर मुंहिंजी जेका औलाद आहे उनजी तरबियत न ई थियल। हाणे जेको नओं नसुल आहे, मुंहिंजी औलाद बि उन सां गॾु शामिल थिए थी, तोणी जो उहा हाणे वॾी थी चुकी आहे। पर जेके प्राइमरी जा ॿार निकिता आहिनि, जेका असांजी तरबियत थिए थी, इहो त तव्हां असांखे सुठो मौक़ो ॾिनो आहे। हिन क़ौम खे वरी जागण जो मौक़ो मिलियो आहे। मां सिंध वासियुनि खे चवां थो, महिरबानी करे पंहिंजे हिन जोश, हिन वलवले खे घटि थियणु न ॾिजो। महिरबानी करे तारीख़ में लिखाइजो नालो। छो त मां किथे पढ़ियो त कंहिं चयो त मां कब्रिस्तान में उहे माण्हू बि ॾिठा जेके सिर्फ़ु हक़ जे लाइ आवाज़ न करे न उथारींदा त मथां मरी वञूं, उहे बि कब्रिस्तान में पिया। मां अॻे बि चयो, जान तो आनी जानिए, पेट जे सूर में, हार्ट अटैक में, एक्सीडेंट में, कंहिं दुश्मनी में, हूअं ई इंसान खे मरणो आहे। त पोइ कंहिं सुठे काज़ लाइ मरंदासीं त घटि में घटि सजायो त थींदा।